बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, तव्हां खां हिकिड़ो सवाल आहे। तव्हां कॾहिं ॿुधो ज़िंदगीअ में त झंग में ॿेले में जानवरनि जो कॾहिं को इलेक्शन थियो हुजे या जानवर कंहिं वोटिंग वारे सिस्टम सां के अॻिते आया हुजनि? खोड़ सारा जानवर आहिनि, कोन ॿुधो हूंदो न तव्हां। अगरि इन्हनि में इलेक्शन नथी थिए ऐं इन्हनि में वोट नथा थियनि, इन्हनि जो को इंतिखाबी निशान बि कोन्हे, त पोइ शींहं इन्हनि में झंगल जो बादशाह कीअं थियो? हिकिड़ो वॾो सुवालु आहे न। हालांकि शींहं खां साइज़ में वॾा जानवर ॿिया बि आहिनि, हाथी आहे, घोड़ो आहे, मतिलबु काफ़ी जानवर आहिनि उहे शींहं खां माना वज़न में क़द में वॾा बि आहिनि। भला तव्हां इहो ॿुधायो त कॾहिं शींहं बीही चयो त मां हाथीअ सां फ़ोटू कढायां त माण्हू मूंखे ॾिसनि, छो जो हाथी वॾो आहे? यकीनन न कयो हूंदई। इहो इन जे करे जो शींहं पाण जहिड़ो कंहिंखे भाईंदो ई न आहे। जंगल में एतिरा जानवर आहिनि जंहिंजी एॾी साइज़ आहे, एॾो वज़न आहे, पर शींहं पोइ बि वरी उन्हनि जे मथां बादशाह आहे। साइंस ॿुधायो त जंगल जे जानवरनि मां जेके बि जानवर आहिनि उन्हनि सभिनी जे दिलनि मां जेको आहे त शींहं जी दिलि सभिनी खां नंढी आहे। पोइ बि सभिनी ते हुकूमत थो करे, चवे थो त मूं जहिड़ो कोई आहे कोन। दोस्तों, उनजी वजह इहा आहे त शींहं मज़बूत आहे, उहो कंहिंजे सहारे ते जीअंदो न आहे। शींहं जी हिकिड़ी अलॻि दुनिया आहे, उनखे को नंढो आहे वॾो आहे को फ़र्क़ु नथो पए त मां सुभाणे हिन जे हेठां ई कयां त न त इहे सभु मिली करे मतां मूंखे झंग मूं ॿेले मूं कढी छॾनि या मूं ते हमिलो कनि, इहो उनखे ख़ौफ़ न आहे। ऐं सभई जानवर मजबूरी करे उन शींहं सां यारी रखंदा आहिनि। हाणे वरी अचूं था असां पाण ते। असां छा था कयूं? असां वटि इलेक्शन बि थिए थी, वोट बि थियनि था, असां वरी चूंडियूं था अहिड़े खे जेको असांखे ई तबाह थो करे। हुते चूंडजण जो सिस्टम कोन्हे, पोइ बि शींहं बादशाह आहे। हिते हथ सां असां मोतबर करे जंहिंखे चूंडियूं था उहो वरी असांखे तबाह थो करे। असांजो तालीम थो खसे, असां खां शौर थो खसे, असांखे नंढनि वॾनि मसइलनि में फासाए सॼो ॾींहुं असांजा फ़ैसिला वेठा कंदा। अगरि असां कुझु घुरणु वेंदासीं या इलेक्शन में वर्क जे दौरान ईंदा त चवंदा 12 महीना 5 साल तव्हांजी ख़िदमत कयूं था, तव्हांजा मसइला हल था कयूं, पुलिस जा मसइला, हे मसइला हो मसइला, तव्हांजा फ़ैसिला था कयूं। पोइ तव्हांखे फेराए मुंहं में इहो ई लफ़्ज़ हणंदा त बाबा असां तव्हांजी ख़िदमत कयूं था न। हाणे इहा बि हिननि जी हिकिड़ी पॉलिसी हूंदी आहे त ॻोठ मां को हिकु ॿ माण्हू पाण सां गॾु खणंदा आहिनि जेके सिर्फ़ु उन्हनि सां गॾु बि फ़ोटू कढाइनि, उन में राज़ी हुजनि। फ़ोटू कढाइण वारो कॾहिं माण्हू पंहिंजे लाइ कमु न वठी सघंदो। हलो, फ़ोटू कढाइण वारो माण्हू मञूं था त उनजो उन ते पहुच थी वियो आहे, कंहिं मिनिस्टर ताईं, कंहिं वज़ीर ताईं। फ़ोटू कढी इहो साबित करे थो, फेसबुक ते रखे थो त मुंहिंजो इन सां वास्तो आहे। असां तव्हां सभु इन ॻाल्हि खे मञूं था त वाक़ई उनजो वास्तो हूंदो, पर भला ॾिसूं त उहो कमु उन खां वठी सघे थो? पंहिंजे लाइ, पंहिंजे भाइरनि जे लाइ, पंहिंजे दोस्तनि जे लाइ, पंहिंजे ॻोठ जे लाइ कमु वठी सघे थो? यकीनन न वठी सघंदो। छो जो जेके राशि करप्ट मिनिस्टर आहिनि या जेके भोतार आहिनि, उन्हनि वटि अलॻि अलॻि लिस्टूं ठहियलु हूंदियूं आहिनि ज़हनी तौरु त हीअ असां वटि जेके माण्हू था अचनि, सभु फ़ोटू कढाइण वारा, हीअ असांजा वोटर जेके अचनि था, असां हिननि खे जेको पंहिंजे मसइलनि में विचड़ाए छॾियो आहे, हिननि जा फ़ैसिला करणा आहिनि। हीअ जेके चंद आहिनि जेके हिननि जे मथां हावी आहिनि त हीअ असां खां हिननि खां वोट वठी ॾींदा, असां साॻियो ई पंहिंजी सीट ते वेहंदासीं। असां इन जे लाइ काफ़ी अरसे खां पोइ ते आहियूं, छो जो असां सदाईं ॿियनि जे कुल्हनि ते आहियूं। असां शींहं वांगुरु पाण बादशाह थियण ई नथा चाहियूं। असां पाण बि बादशाह आहियूं। भला जेके खटे आया आहिनि, तव्हां पोइ ते 15-20 साल उन्हनि जी अक्सरियत ॾिसो त छा हुई। तव्हां असां त उन्हनि खे खटायो आहे न। हाणे वरी उहो असांजे अॻियां ई मोतबर आहिनि। ॻाल्हियूं वरी अहिड़ियूं कंदा जो असां चवंदासीं मसीत जो कख खीर जो दोतल। दोस्तो, हिन सॼे ॻाल्हियुनि जो मक़सदु इहो आहे त अलाह खे मञो, अलाह जे रसूल खे मञो, थोरो जाॻो। तव्हांजी ख़ामोशीअ ॾाढी ऊंदहि कराए छॾी। असां तव्हां सभु फ़ोटू कढाइण में पूरा ऐं हू मुल्क खाई विया। हाणे असां वटि जान ते सिर्फ़ु कपिड़ो बचियो आहे। ग़रीब वटि मानी कोन्हे। अगरि पेट्रोल जेतिरा पैसा अथसि त ओतिरी ॾिहाड़ी वञी हणी ईंदो। हाणे तव्हां ॿुधायो त हीअ ॾिहाड़ी जॾहिं हणी ईंदो त उहो त साॻियो ई पेट्रोल भराईंदो, त खाईंदो छा? माण्हू पंहिंजी ज़िंदगी मां बेज़ार थी चुका आहिनि। असां तव्हां मां पाण खे थो चवां, अॻ में असां फ़ोटू कढाए छा था साबित करणु चाहियूं?
असां सिर्फ़ु सॼी ज़िंदगी ताड़ी वॼाए 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 ताड़ियूं वॼाईंदा रहिजी वियासीं, मुल्क जो माल ॿिया खाई विया। असांखे सियासतदान परेशान कयूं वेठा आहिनि, सियासतदान असांखे ठॻियूं वेठा आहिनि। इहा आख़िरी असांजो गिरोह बि जेको आहे त उहो बि हिन हुकूमत असां खां ॿारनि खां गिरोह बि खसे छॾियो आहे। मूं चयो त झंगल में मोट न आहिनि थींदा, पर पोइ बि शींहं झंगल जो बादशाह आहे। त तव्हां बि पाण बादशाह थी सघो था। तव्हां पंहिंजो हिकिड़ो रुतबो ठाहियो, तव्हां पंहिंजो हिकिड़ो नालो ठाहियो। जीअं तव्हां जंहिंजे नाले सम्झो था त मां हिन सां फ़ोटू कढायां, सुभाणे उनखे तुंहिंजी ज़रूरत पए त तव्हां ॾे उहो अचे त मां हिन वटि वञा, वोट वठी अचां, कमु वठी अचां, हिन सां तस्वीर कढाए अचां। तव्हां पाण खे एतिरो ठाहियो, पाण खे हिकिड़ो पावरफुल ठाहियो, तव्हां वटि माण्हू लड़ी अचनि। पर काफ़ी शौर आयो आहे, काफ़ी जेके सुठा सुठा माण्हू आहिनि उन्हनि में जिन्हनि में तालीम आहे त उहे पंहिंजे भोतारनि खां पुछा था कनि। पंहिंजे क़ौम जा सरदार उन्हनि जी तक ते बीहनि था, पुछनि था उन्हनि खां त बाबा तूं सरदार त आहीं, असां तुंहिंजा बचा आहियूं, छा अंदो अथई 5 सालनि में असांजे लाइ? को लिस्ट खोल, नालो उन्हनि जूं अहिड़ियूं बेइज़तियूं था कनि। माण्हू में शौर बि आयो आहे। इंशाअल्लाह वक़्तु बि बदिलबो ऐं इहे ई माण्हू तव्हांजा सलामी थींदा, अची हेठि वेही ॿाहूं ॿधंदा, साईं पंहिंजनि खे चओ त असांखे वोट ॾियनि, साईं तव्हां अचो असांजी गाॾी में विहो ऐं उन ॾींहुं तव्हां चवंदव त असांजा इहे कमु कयो, फ़ौरन तव्हांजा कमु थी वेंदा। बाबा हीउ ट्रांसफार्मर लॻाइणो आहे, ज़ाती जो को हक़ु आहे। बाबा स्कूल जी बिल्डिंग कोन्हे, बाबा सिहत लाइ का डिस्पेंसरी कोन्हे। अलाह पाक फरमाए थो त मां उन क़ौम जी तक़दीर कॾहिं न बदिलाईंदुमि जेका क़ौम पाण तक़दीर बदिलाइण जे मुंड में न हूंदी। दोस्तो, चवण जो मक़सदु इहो आहे त तमामु घणी ऊंदहि थी वई आहे। ग़रीब तबिको तमामु पीसिजे थो, तमामु पीड़िजे थो। गिह जो रेट ॾिसो, अटो अणलभ आहे, या जेके रोज़मर्रा वारियूं शयूं आहिनि उहे त अणलभ थी वियूं आहिनि। पंहिंजे बचड़नि ॾे ॾिसो, सभु कुझु वियो, तव्हांजे अखियुनि जे अॻियां आहे। तव्हां वटि तालीम किथे आहे, तव्हां वटि सिहत किथे आहे? असां तव्हांखे कंहिं पार्टी लाइ नथा चऊं त तव्हां फ़लाणे पार्टी खे वोट ॾियो, उहो भलो अथव। असां चऊं था तव्हां जाॻो, पंहिंजे हक़ वठो, तव्हां पंहिंजनि बचनि जे लाइ तालीम वठो, तव्हां पंहिंजे बचनि लाइ सिहत वठो। हितां जा कामोरात न हितां दवाऊं वठनि, न हिते पढ़नि, हितां सिर्फ़ु कमाए ॿाहिरि वञी रही वरी पूरजण महिल हेलीकॉप्टर में लाश खणी अची हिते पूरनि था। हिननि खे कहिड़ी परवाह आहे हिन मुल्क जे माण्हुनि जी? हे मुल्क त उन्हनि जे लाइ खज़ानो आहे, सिर्फ़ु खज़ानो ठाहे खणी वञी ॿाहिरि ऐश कंदा आहिनि। छा थियो अॼु ताईं कंहिं सियासतदाननि खे? कंहिं बि सियासतदान खे हाणे बि अरबें खरबें जिन्हनि जे मथां इल्ज़ाम आहिनि त उहे त मुल्क जा मालिक लॻा वेठा आहिनि। इहे सभु कुझु असांखे करिणो आहे, सभु कुझु असांखे करिणो आहे, तव्हांखे करिणो आहे, घर घर खे करिणो आहे। अलाह वास्ते जाॻो।